असांजा सुहिणा हबीब करीम ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साल कुर्बानी कंदा। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा चयो त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हदीस शरीफ़ आहे, तर्जुमो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में 10 साल रहा, हर साल उज़हा कंदा हुआ। न रुगो इस ताईं पर विसाल बाद भी हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हुकुम ॾिनाऊं त संदन तरफ़ां कुर्बानी कंदो रहे। हज़रत अली करमल्लाह वजह सदाई पंहिंजी कुर्बानी सां गॾु संदन तरफ़ां बि कुर्बानी कंदो हुयो। हज़रत हनश रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मूं ॾिठो त हज़रत अली उल मुर्तज़ा घेटनि जी उज़हा कनि पिया। मूं अर्ज़ु कयो त 2 छाल आहे था कुर्बान कयो। फरमायूं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे वसियत फरमाई हुई त मां संदन तरफ़ां बि उज़हा कंदो रहां, सो मां हर साल संदन तरफ़ां बि उज़हा कंदो आहियां। कुर्बानी जो लफ़्ज़ कुर्ब मां वरितल आहे, इन जी माना आहे वेझड़ाइप। कुर्बानी करण वारो बि अल्लाह जो कुर्ब हासिल करे थो। कुर्बानी या उज़हा अल्लाह जो पसंदीदा ऐं प्यारो अमल आहे। कुर्बानी करण वारे जा गुनाह माफ़ कया वञनि था, उन मथां अल्लाह राज़ी थिए थो। हज़रत अबू सईद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी प्यारी न्याणी अम्मा बीबी फ़ातिमा तो ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे फरमायो, ऐं फ़ातिमा उथी पंहिंजी उज़हा वटि वञी हाज़िर थी, पोइ तुंहिंजे लाइ हर कुर्बानी जे जानवर जे रत जे हर फुड़े जे एवज़ ही आहे जो अल्लाह तुंहिंजूं सभु ख़ताऊं माफ़ करे छॾींदो। साईं अर्ज़ु कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो असां अहल बैतनि लाइ ख़ासि आहे या असां लाइ बि सभु मुसलमाननि लाइ बि आहे? पाण फरमायूं बल लना वलिल मुस्लिमीन, बल्कि असां लाइ ऐं सभु मुसलमाननि लाइ बि इहो साॻियो ई अजर आहे। सुभान अल्लाह।